अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं जुडो खां, जिथे जुडो अॼु शागिर्दनि पारां डिजिटल सहूलियतुनि जे अणुवंद में ऑनलाइन क्लासिस हलाइण ऐं वबाई सूरत हाल में फीसुनि जी ओगाड़ी करण ख़िलाफ़ जुडो प्रेस क्लब पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि सां तालुक़ रखंदड़ शागिर्दनि शिरकत कई। शागिर्दनि एहतजाज कंदे हक़सत टीवी ते ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत तरफ़ां शागिर्दनि जो मुआशी क़त्ल आम कयो पियो वञे। फीस माफ़ करण ऐं माली सहायता करण बजाए शागिर्दनि खां ॻरियूं फीसूं वठण जो सिलसिलो जारी आहे। मुल्क में 43% आबादी कंप्यूटर, लैपटॉप ऐं इंटरनेट खां महरूम आहे। बग़ैर डिजिटल बराबरी जे इदारनि जो ऑनलाइन कोर्स वठण वारो फ़ैसिलो शागिर्दनि खां तालीम जो हक़ खसण जे बराबरि आहे। वबाई सूरतहाल में लखे शागिर्दनि जा वालिदैन नौकरियूं विञाए रहिया आहिनि, औलाद जो तइलीमी ते ख़र्च भरण खां बेवस बणियल आहिनि। इंटरनेट कनेक्शन जी फिज़िक्यू निसी कोठनि में इंतिहाई घटि हुअण जे करे कनेक्शन हर भेरे फेल थियो वञे। अहिड़े हालत में लेक्चर सम्झणु क़रीब नामुमकिन आहे। अॻवाननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द बराबरीअ जे बुनियाद ते शागिर्दनि खे डिजिटल सहूलियतूं मुहैया करे शागिर्दनि जे दाड़ ते लॻल मुस्तक़बिल खे बचायो वञे ऐं घाटे तौरु फीस वठण जो सिलसिलो बंदि करण ऐं शागिर्दनि खे रिलीफ ॾिनो वञे। हुननि तालीम वारे वज़ीर ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे। नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल गफूर कोलाची, हक़सत न्यूज़ जुडो।